اعوذ باللہ من الشیطان اللعین الرجیم بسم اللہ الرحمن الرحیم الحمد للہ رب العالمین الصلاۃ والسلام علی اشرف الانبیاء والمرسلین وخاتم النبیین ابی القاسم محمد ثم الصلاۃ والسلام علی اہل بیتہ الطیبین الطاہرین المعصومین ولعنۃ اللہ علی اعدائہم اجمعین من الآن الی قیام یوم الدین. اما بعد فقد قال رسول اللہ الاعظم صلی اللہ علیہ وآلہ وسلم افضل العبادہ انتظار الفرج. مومنین کرام، مولا امام مہدی آخر الزمان علیہ السلام جو انتظار مولا جی غیبت کبرا جو زمانو عاشقان امام زمان علیہ السلام زمانے میں وسندڑ رہندڑ مخلوق عالم انسانیت سبن جو ہکڑو خواب. ہر انسان موجودہ دور میں جنہیں ظلم، ڈاڈ، جبر، حق تلفی، بد امنی، بے سکونی، ہر انسان جو ہکڑو خواب ان خواب جی تعبیر جے حاصل کرنے جے لائے وہ ہر قسم جے مانوں جے پٹھیاں واجھائے تو، ڈوڑے تو، پانچی حمایت ان کے آچھے تو، صرف انہی آسرے امید تے تو مجھا مشکلات، مجھا مسئلہ شاید ہن جی قیادت میں حل تھیندا، شاید ہن جے ذریعے وسیلے سان مجھو مشکلات مجھارا ختم تھیندا. ہر وہ انسان جے کو بد امنی جو خاتمو تو چاہے، ہر وہ انسان جو کو عزت جو تحفظ تو چاہے، ہر وہ انسان جے کو پانجے حقن کے حاصل کرن تو چاہے، ہر وہ انسان جے کو ظلم ظالم جو خاتمو تو چاہے، ہر وہ انسان جے کو چاہے تو زمانے میں بد امنی بے چینی ختم تھے، امن سکون اچے، آرام آسائش جو سجو برے. انہن سبنی مشکلاتن مجھارن جے حل تھیڻ جا اساں تہاں جے خواب تھا ॾिसूं، انہن خوابن جی حقیقی تعبیر ظہور امام زمان، امام مہدی آخر الزمان علیہ السلام جو ظہور مبارک انہن سبنی خوابن جی تعبیر بنجی ہن دنیا تے وہ روشن انقلاب جو سجو بھرندو. وہ تبدیلی جیکا واقعاً حقیقی تبدیلی ہے، جی روایتن میں بھی اساں کے ملے تھو، جی احادیث مبارکہ میں بھی بیان تھیلا تو جیڈی مل یہ دنیا ظلم ڈاڈھ سان بھرجی ویندی تو اوا ہستی ظہور فرمائندی جیکو ان ظلم ڈاڈھ سان بھریل دنیا کے اوترو ہی امن عدل انصاف سان بھرے چھڑی دو. ایو بھی روایتن میں ملے تھو تو تیس تائیں امام جو ظہور نہ تھیندو جیس تائیں ہر قسم جے، ہر نظریے، ہر فکر جے مانوں کے مانوں آزمائے نہ چکا ہوندا. تو متاں سبھانے کو ایئں نہ چئے تو ماں بھی ایئں ہی اچی عدل قائم کیا ہا، انصاف قائم کیا ہا، پر تہاں مکھے موقع نہ ڈنو. یہی سبب آ جو ہر قسم جو تنظیموں، ہر قسم جا نظریہ، ہر قسم جو پارٹیوں انسان انہن کے موقع ڈئی آزمائے 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 بالآخر ان نتیجے تے پہنچندو تو انہن وٹ مجھے مسائل، مجھے مشکلات، مجھن اہجن، مجھن آزارن جو کوئی حل نہ ہے. اوہو امام مہدی آخر الزمان علیہ السلام ان جو حقیقی منتظر تھیڻ جے لائے ماں تہاں جی بارگاہ میں جیکا پیغمبر گرامی جی حدیث عرض کئی، افضل العبادہ
सभिनी इबादतुनि खां मथां ऐं अफ़ज़ल तरीन इबादत इंतज़ारुल फ़रज, असांजे क़ाइम जो इंतज़ार आहे। नबी करीम था इरशाद फरमाइनि, कहिड़े क़िस्म जो इंतज़ार? इहो इंतज़ार त मां पंहिंजी दुनिया में मसरूफ़ हुजां, पंहिंजे दुनिया जे रंगीननि में गुम हुजां ऐं फ़क़ति इहो नमाज़ खां पोइ हिकिड़ी ज़ियारत पढ़ां ऐं अल अजल चई ख़ामोश थी वेही रहां? जी न, उहो सिहतमंद इंतज़ार, उहो इंतज़ार जेको तब्दीलीअ जे लाइ कयो वेंदो आहे, उहो इंतज़ार जंहिंमें इंसान सिर्फ़ ऐं सिर्फ़ पंहिंजे ज़माने जे इमाम जी तरफ़ वाझाए ऐं मुश्किलात जो हल फ़क़ति ऐं फ़क़ति उते महसूस करे। ऐं बिलख़ुसूस नस्ल नौजवान मोमिनीन आशिकान अहले बैत अतहार अलैहिमुस्सलातु वस्सलाम, अचो अॼु असां पाण खां सवाल पुछूं, छा मां मौला जे साथी थियण जी अहलियत रखां थो? हिकिड़ो माण्हू जेको पुलिस में भर्ती थो थियणु चाहे, हिकिड़ो माण्हू जेको पाकिस्तानी फ़ौज जो सिपाही बणजणु थो चाहे, उन जे लाइ बि का न का अहलियत आहे। हेतिरो क़द हुजे, हेतिरी उमिरि हुजे, हेतिरो सीनो हुजे, अहिड़ी सिहत हुजे, तॾहिं उते भर्ती थी सघे थो। अचो मां पंहिंजो पाण खे सोचां, पाण ते गौर कयां, पाण ते वीचार कयां, छा मां इमाम ज़माना जो सिपाही थियण जो अहल आहियां? इन करे ई रवायतुनि में असांखे मिले थो, अहादीस मुबारका में बयानु कयो वियो आहे, बल्कि ख़ुदि मौला इमाम ज़मान अलैहिस्सलातु वस्सलाम जे हवाले सां हिकु हदीस मुबारका बयानु कई वई आहे, जेका मां तव्हांजी बारगाह में अर्ज़ था रखां। इमाम था फरमाइनि, फल यअमलु कुल्लु इम्रिइन मिनकुम बिमा यक़रुबु बिही मिन महब्बतिना व यतजन्नबु मा युदनीहि मिन कराहतिना व सख़तिना। मौला था फरमाइनि, तंहिं करे तव्हां मंझां हर माण्हूअ खे अहिड़ो किरदारु अपनाइणु घुरिजे, अहिड़ा कम करणा घुरिजनि जेके तव्हांजे लाइ असांजी मुहबत ऐं असां सां वाॻियल लाॻापे, ॻांढापे ऐं दोस्तीअ में इज़ाफ़े जो सबबु बणिजे। ऐं जेके शयूं इमाम अलैहिस्सलाम था फरमाइनि, व यतजन्नबु मा युदनीहि मिन कराहतिना, इमाम था फरमाइनि जेके शयूं असांखे नापसंद आहिनि, असांजे लाइ अणवणंदड़ आहिनि, व सख़तिना, इमाम था फरमाइनि तव्हांखे उन्हनि खां परहेज़ करणु घुरिजे। हर उहा शइ जेका असां वटि नापसंदीदा आहे, असांखे अणवणंदड़ आहे, तव्हां पंहिंजो दामन उन खां बचायो। इमाम था फरमाइनि, पंहिंजो पाण खे असांजी मुहबत जे क़रीब कयो, असां सां पंहिंजो संग ऐं रिश्तो वधीक मज़बूत ऐं पुख़्तो कयो। हे आज़माइशूं, हे इम्तिहान, हे मुसीबतूं, इन करे ई पैगम्बर गिरामी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे, जेको महदीअ जो इनकार थो करे, उन ॼण मां मुहम्मद जी नबूवत जो इनकार कयो। मौला इमाम जाफ़र सादिक़ अलैहिस्सलातु वस्सलाम खां हिकिड़ी रवायत बयानु कई वई आहे, जंहिंमें इमाम अलैहिस्सलाम फरमाइनि था, जेको ॿियनि आइम्मा खे मञे ऐं इहो बेज़ार थी अची चवे त हाणे साईं अहिड़ो हालात थी विया, अहिड़ा मसाइल थी विया, इहो इमाम ज़ुहूर कीअं फरमाईंदो, हेतिरियूं सदियूं गुज़री वियूं, शक ऐं तरद्दुद जो शिकार थी वञे, इमाम अलैहिस्सलाम था फरमाइनि, अगरि मौला काइनात अमीरुल मोमिनीन खां वठी इमाम हसन अस्करीअ ताईं सभिनी आइमा जो इक़रार थो करे ऐं महदी मौला जो अची इनकार करे, बेज़ार थी, परेशान थी, हालात जी नासाज़गारीअ खे मुंहुं न ॾेई सघण जे करे दीन जे रस्ते तां थिड़ी ऐं हटी वञे, इमाम था फरमाइनि, उन जो मिसाल ईअं आहे जेको हज़रत आदम खां वठी हज़रत ईसा ताईं पैगम्बरनि ते ईमान आणे, पर पैगम्बर गिरामी हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा ख़तमुल अंबिया जी नबूवत जो इनकार करे वेही रहे। तमाम पैगम्बरनि जो इक़रार करे नबी करीम जी नबूवत जो इनकार करण सां जीअं हुन जो ईमान ज़ाया थी वेंदो, ईअं ई 11 इमामनि खे मञण, इमाम महदीअ जो इनकार करे छॾण सां 11 इमामनि जी इमामत जो इक़रार हिन जे लाइ फ़ाइदामंद न हूंदो। पंहिंजो पाण खे साबित क़दम रखे इंसान। महदी आख़िर ज़मान अलैहिस्सलातु वस्सलाम जो मुबारक ज़ुहूर
जंहिंजे लाइ क़ुर करीम में आयात करीम लातादाद मिलनि थियूं। हिकिड़ी मारूफ़ आयत जंहिंमें फरमायो वियो आहे व अशरक़तिल अर्ज़ु बिनूर रब्बिहा, जॾहिं हुनजो ज़ुहूर थींदो त हीअ धरती जो गोलो पंहिंजे रब जे नूर सां चमकण लॻंदो, जरकाट कंदो। असां तव्हांजी ज़िम्मेदारी आहे त हुन नूर जो इनकार न कयूं, पंहिंजो पाण खे हुनजे लाइ आमादा ऐं तयारु कयूं, उन जूं राहूं ऐं रस्ता हमवार कयूं। ख़ुदावंद मुतआल असांखे महदी आख़िर ज़मान जो सिपाही बणजण जी, उन जे लश्कर जो हिकु अदना ग़ुलाम बणजण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए ऐं हिन मुश्किल दौर में असांखे हक़ ऐं हक़ीक़त जे रस्ते ते साबित क़दम रहण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।